उनखां पोइ हैदराबाद मां खे ख़बर ॾियूं मेरान यूनिवर्सिटी जे ख़ैरपुर कैंपस में 36 करोड़ रुपयनि जे मुबैना करप्शन वारे मामले जे हवाले सां एंटी करप्शन इख्तियारनि डायरेक्टर फाइनेंस खे अरबा ते ॿीहर बयान लाइ तलब करे वरितो आहे। करप्शन जे मामले में बयान ॾियण लाइ अॻूणो प्रो VC एयर कैनेडा मां पाकिस्तान पहुची वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया मेरान यूनिवर्सिटी जे ख़ैरपुर कैंपस में 36 करोड़ रुपयनि जे मुबैना करप्शन वारे मामले जे हवाले सां एंटी करप्शन इख्तियारनि डायरेक्टर फाइनेंस के अरबा ते ॿीहर बयान लाइ तलब करे वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था फैज़ खोसो खां। जी फैज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु तारा मेरान यूनिवर्सिटी के खैरपुर कैंपस में मुबैना तौर 36 करोड़ रुपयनि जे घपलनि वारे मामले में एंटी करप्शन इख्तियारनि हिकु मेरान यूनिवर्सिटी के डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख के अरबा ॾींहं कराची तलब करे वरितो आहे ऐं उन खां इहा वज़ाहत घुरी आहे त हुन जेके पंहिंजी सिहत के हवाले सां रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जी वज़ाहत बि ॾिनी वञे त आया उहे जेके रिपोर्ट्स आहिनि उहे दुरुस्त आहिनि या न आहिनि। एंटी करप्शन खाते जे ज़रिए असांखे ॿुधायो आहे त डायरेक्टर फाइनेंस मुनीर अहमद शेख पंहिंजूं रिपोर्ट्स जेके आहिनि पंहिंजी तबियत जे हवाले सां उहे एंटी करप्शन खाते जे डायरेक्टर इंक्वायरी टू गुलाम मुर्तज़ा मेमून जे हवाले कयूं हुयूं ऐं उन ॻाल्हि सां माज़रत कई हुई त हू आइसोलेट आहे उन करे हू बयान लाइ अची नथो सघे। एंटी करप्शन खाते खे पंहिंजे ज़रियनि खां ॼाण मिली आहे त हुन जेके रिपोर्ट्स जमा करायूं आहिनि उहे मुबैना तौर दुरुस्त न आहिनि। उन करे उनखे इन वज़ाहत लाइ तलब कयो वियो आहे ऐं चयो वियो आहे तूं अरबा ॾींहुं एंटी करप्शन खाते में पहुचे ऐं पंहिंजो बयान बि रिकॉर्ड कराए। उनखां सवाइ मेरान यूनिवर्सिटी जो जेको अॻूणो प्रो वाइस चांसलर आहे डॉक्टर इंजीनियर गुलाम सरवर कंदर उहो कैनेडा वियल हो जंहिंजो बि केस में नालो आहे उहो उन सां एंटी करप्शन खाते जो राब्तो थियो हो जंहिंखां पोइ हू वतन पहुतो आहे ऐं उनखे 13 सालनि ते मुश्तमिल हिकु सुवालनामो ॾिनो वियो आहे जंहिंमें चयो वियो आहे तूं इन्हनि 13 सालनि जा जवाब ॾे त जीअं इन रिपोर्ट खे फाइनल करे सघिजे। असांजे ज़रियनि जी अदावा आहे त गुलाम सरवर कंदर जेको अॻूणो प्रो वाइस चांसलर आहे मेरान यूनिवर्सिटी जी उहो बि अरबा ॾींहं एंटी करप्शन खाते वटि पेश ईंदो ऐं पंहिंजा जेको सुवालनामो उनखे ॾिनल आहे उहो उन्हनि जे जवाब जेके आहे उहो पंहिंजा जमा कराईंदो एंटी करप्शन खाते। महिरबानी जी फैज़ खोसो तफ़सील ॾियण लाइ।